मोहब्बतुनि जी खुशबुअनि जी महफ़िल आहे। ऐं हिन में जॾहिं साईं मुख़्तियार समय साहब जो ज़िक्र अचे थो त मुख़्तियार समय साहब लाइ मां अॻु में बि बटन स्टेजिस ते इहा ॻाल्हि चई चुको आहियां त मुख़्तियार समो साहब तमामु ख़ूबसूरत शाइर आहे, तमामु ख़ूबसूरत नसर नवीस आहे, तमामु बहितरीनु मुंतज़िम आहे। मां हिकिड़े इदारे जे प्लेटफॉर्म ते साईं सां गॾु कमु कयां थो, मूंखे अहसासु आहे त साईं केॾो ज़बरदस्त मुंतज़िम आहे। उनखां अलावा तालीम जे शोबे में उन जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, तव्हांजे आॾो आहे नॉलेज सेंटर, उहो हिकिड़ो ट्यूशन सेंटर न आहे पर उहो हिकिड़ी इल्मी दर्सगाह आहे। साईं जॾहिं दुनिया जूं दर्सगाहूं किताब पे लिखियो त उन जे हवाले सां सलाम मशरनि में शुरू खां वठी आख़िर ताईं मां मुख़्तियार समय साहब सां गॾु रहियुमि। ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त हक़ीक़ी माना में जेकॾहिं मूंखे कंहिं माण्हूअ लाड़काणे जे अंदरि हेॾो सीनियर हूंदे बि पंहिंजे भाउ वांगुरु शफ़क़त ॾिनी आहे, पंहिंजे वॾे भाउ वांगुरु शफ़क़त ॾिनी आहे, मुख़्तियार समो साहब आहे। इहे सभु ख़ूबियूं मुख़्तियार समय साहब जे अंदरि आहिनि, तमामु बहितरीनु लेखक। पर इन्हनि सभिनी खां जेका उत्तम ख़ूबी आहे मां सम्झां थो उहा इहा आहे जंहिंजो ज़िक्र असांजो कादर जागीरानी साहब बि करे वियो, त हिकिड़ो तमामु पुरख़ुलूस ऐं वॾो माण्हू आहे, वॾो इंसान हुजणु वॾी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो वॾो लेखक हुजणु बि एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे का जेतिरो वॾो इंसान हुजणु, वॾो माण्हू हुजणु वॾी ॻाल्हि आहे। त मुख़्तियार समय साहब जे अंदरि इहे सभु ख़ूबियूं ऐं ख़ूबसूरतियूं। ऐं जीअं चइबो आहे त दरिया खे कीअं पूज़े में समाइजे, मुंहिंजी दिलि, मुंहिंजूं अखियूं, मुंहिंजो ज़हन ॾिसे थो त खोड़ सारा पासा मूंखे नज़र अचनि था जंहिं ते मां बि कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघां थो। पर जीअं साजिद ॻाल्हि कई त दोस्त काफ़ी आहिनि, इज़हार मोहबतुनि जो करिणो आहे। तो असांजी दुआऊं आहिनि, नेक तमन्नाऊं आहिनि त साईं ईअं ई सिंधी अदब ऐं ॿोलीअ जी झोली भरींदो रहे असांजी मोहबतुनि सां। वॾी ॻाल्हि